नासिन मौसीकी जे आलमी दिहाड़े के मौके ते हैदराबाद में मुनक़िद कयल राग रंग की महफ़िल दौरान सिंध के नामयारन रागिन चयो है त समूरन मसइलन बावजूद अज भी सिंधी मौसीकी बहतरी तरफ़ वधी रही है। तफ़सील इरफान अली बुघियो जी इन रिपोर्ट में। मौसीकी के आलमी दिहाड़े के मौके ते सिंधी फनकारन की तंज़ीम आसा तरफ़ां हैदराबाद के मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में राग रंग की एक खूबसूरत महफ़िल सजाई वई, जैमें मुख़्तलिफ़ फनकारन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। उन मौके ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे तक़रीब के ख़ास मेहमान अयाज़ लतीफ़ पली जे चयो त सिंधी मौसीकी ऐं शाइरी सॼी दुनिया में पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थी। मौसीकी जो ॾींहुं सॼे सिंध में मल्हाइणु ॼण घुरिजे, थियणी ई खपे। सदरी हिकिड़े हिकिड़े तलके में असीं मौसीकी जा ॾींहं मल्हायूं था ऐं सिंध खे पाकिस्तान खे ज़रूरत आहे बर्दाश्त जी। उहा बर्दाश्त थींदी मौसीकी सां, राग सां, शाइरी सां, लिटरेचर सां। उन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। नाम्यारे क्लासिकल रागी उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरे आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी मौसीकी जेतोणीकि लाहन चाढ़नि जो शिकार आहे, पर तंहिं हूंदे बि उन जो मुस्तक़बिल रोशन आहे। सिंध जी मौसीकी मुंहिंजे ख्याल में त बहितर आहे। बाक़ी हर दौर में ॾिसो न, इहे लोॾा लमा जेके ईंदा रहंदा आहिनि, सुठा माण्हू सुठो कमु था कनि पिया ऐं जेके माण्हू शॉर्टकट जे उन चक्कर में उहो कनि था, उहो देरि पा हली कोन थो सघे। उनखे तारीख़ बि विसारे थी छॾे, माण्हू बि विसारे थिए। तंहिं करे दिलगीर न थियणु खपे, मुस्तक़बिल बहितर आहे। नामियारी फनकारा फराह शाहीन चवे थी त अॼुकल्ह सोशल मीडिया जे दौर में सैकड़ाट रागिन सस्ती शोहरत ख़ातिर सिंधी मौसीकीअ खे तमामु घणो नुक़सानु रसायो आहे। हाणे जेके सिंधी मौसीकी आहे सिर्फ़ु इहो आहे की स्टूडियो में ॻाए अचो ऐं 2 कलाम ॻाए ऐं नालो करे छॾियो। मां उन्हनि खे बि इल्तिजा कयां थी की अगरि हुननि खे बि शौक़ु आहे त पंहिंजी मौसीकी जेकी आहे पहिरीं बुनियादु पकी कयो, आरज़ी कमु न कयो। आरज़ी कमनि सां नाला ज़रूरु 5 मिंट जा थी वेंदा आहिनि, पर बरक़रार न रहंदा। नौजवान रागी वकार मला जो ख़्यालु हो त सिंधी फनकार हिन जदीद दौर में सिंध जे लोक विरसे ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर करण में पंहिंजो भरपूर किरदार अदा करे रहिया आहिनि। सिंध जी मौसीकी जीअं ॾिसंदासीं पाण क्लासिकल मौसीकी खां वठी त सिंध जे अंदरि हिकिड़ो वॾो जेको आहे सो अंग आहे जंहिं दुनिया जी ख़िदमत कई आहे राग वसीले। ऐं अॼु बि खोड़ सारा ख़ानदान, खोड़ सारियूं शख़्सियतूं आहिनि जेके राग में पाण मल्हाइनि पियूं। नौजवान आहिनि, नौजवान जेको आहे सो फीमेल मेल ॿई जेको आहे सो भरपूर नमूने सुर सां मल्हाइनि पिया। लोक विरसे खे वरी ॼण उजागर करे छॾियो आहे। असां तव्हां ॾिसंदो त शाह जे रागिन वॾे पैमाने ते कमु कयो आहे ऐं जेके बि क्लासिकल जेको घराना आहिनि उन्हनि पंहिंजे नौजवाननि खे वॾे पैमाने ते तयारु कयो आहे। त बहरहाल अॼोके हिन प्रोग्राम में उहे सभु शयूं असांखे ॾिसण जे लाइ मिलनि। गुज़िरियल 30 सालनि खां सिंध जे नामियारनि फनकारनि सां हारमोनियम वॼाईंदड़ उस्ताद पीरबख्श चवे थो त सिंधी मौसीकी तबाहीअ जे किनारे ते पहुची चुकी हुई, पर हाणे नवां लाड़ा मुतारिफ़ थियण सबबि बहितरीअ जी उम्मीद रखी सघिजे थी। साईं इहो तमामु सुठो ॾींहुं मल्हाइबो वञे असांजे सिंध में। आलमी ॾियारो आहे जेको असांजी सिंध मौसीकी जो। हू मौसीकी त असांजी तबाह थी वई, पर उन मौसीकी उजागर करण लाइ असांजी तंज़ीम हींअर जेको कमु करे रही आहे तमामु बहितरु। सिंधी जेका मौसीकी आहे हिन महिल बहितरीनु उरूज ते आहे। नौजवान छोकिरा जेके आहिनि सभु ॾाढो सुठो कमु था कनि। असां बि महिनत कयूं था, बहितरीनु नमूने सभु दोस्त आहियूं। लॻी थो प्यार जे क़ाबिल हली महबूब माणा कर, लॻी थो प्यार जे क़ाबिल। उभरंदड़ फनकारा फिज़ा मारवी जो ख़्यालु आहे त सिंधी फनकार बहितर नमूने परफॉर्म करे रहिया आहिनि। अॼुकल्ह मौसीकी सभी हवालनि सां हले पई, केरु कीअं तरीक़े सां ॾिसे थो, केरु कहिड़े तरीक़े सां ॾिसे थो, पर मौसीकी हर कंहिंजो पंहिंजो फ़न आहे, हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रंग आहे। तो सभु पंहिंजे रंग में फ़िलहाल सुठा पिया हलनि ऐं सभु सही कमु पिया आहिनि। आसा पारां मुनक़िद कयल राग रंग जी महफ़िल दौरान फनकारनि खे मञता ॾियण लाइ खेनि शील्ड्स ॾिनियूं वयूं।